जी बिल्कुल, डिस्ट्रिक्ट पॉपुलेशन वेलफेयर जामशोरे तरफा एक ॾींहं जो ख़ानदानी सेहत मेलो वो मुनक़िद किया है। मेले में वॾे अंग में मक़ामी औरतूं थोड़े ॿोॾ मुतासिर थींदड़ इलाइक़नि में औरतुनि शिरकत कई। ख़ानदानी मेले जो मक़सद छा आहे? अचो तो उनसां ॻाल्हि ॿोल कयूं तो उन्हनि जो छा चवणु आहे। हिकिड़ी फैमिली प्लानिंग जी सर्विसिस ऐं उन सां गॾु जनरल मेडिसिन जो भी असांखे सहूलियत ॾियूं ताकि ये माण्हू जेके आहिनि से पंहिंजी सहूलियत मुहैया करे सघे। हिते असांजो मेलो फैमिली हेल्थ मेलो जेको लॻंदो आहे न, मां ऐं ॿार जी सेहत जे हवाले सां ऐं मुस्तक़बिल में फैमिली प्लानिंग जे माना ॿारनि जे लाइ विच ॿारनि में वक़फ़े जे लाइ असां हिते काउंसिल बि कंदा आहियूं। कोशिशि कंदा आहियूं त उन्हनि एरियाज़ में जेके असांजा अनसर्व्ड एरियाज़ आहिनि उते असां इहे कैंप्स फैमिली हेल्थ डेज़ ऐं फैमिली हेल्थ मेलाज़ अरेंज करायूं। अॼु असांजो फैमिली हेल्थ मेलो आहे जेको असां हिते कोटड़ी जे खानपुर एरिया में असां हिते अरेंज किया है। इन में तव्हां ॾिसंदो असां पंहिंजा सॼा जेके स्टेक होल्डर्स आहिनि जेके इन ही फील्ड सां रिलेटेड आहिनि उन्हनि खे बि इनवाइट किया है। इन में धनक वारा भी तव्हांखे हिते मिलंदा, DKT वारा भी मिलंदा, तव्हांखे हिते प्लेडियम वारनि खे भी असां इनवाइट किया है। इन में इहो आहे त असांजो ख़ासि तौर ते जेके बहिराड़ियूं अदियूं आहिनि जेके पंहिंजी सिहत ते घणी लापरवाही कंदियूं आहिनि, छो जो हुननि जी सिहत एतिरी त अहम आहे, छो जो सिर्फ़ु हुननि जी पंहिंजी ज़ात लाइ न बल्कि पूरे ख़ानदान लाइ, जंहिंमें हुन जा बचड़ा अची था वञनि, हुन जी घर जी ज़िम्मेदारी अची थी वञे। इन में सैलाब जेका बुढ़ मुतासिरीन आया उनजी हामला ख़वातीन जे लाइ चकास जी सहूलतूं आहिनि ऐं उनखे हेल्थ किट्स प्रेगनेंसी जे लाइ ताकि साफ़ शफ़ाफ तरीक़े सां उनजी डिलीवरी जो अमल मुकमिल थियो। कैमरामैन मज़र अली सां गॾु अज़ीम बारी जो KTN न्यूज़ जामशोरो।